ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश चेलिया वेझो चेलिया टोल प्लाज़ा वटि ठटो हैदराबाद रोड ते सुजुकी ऐं ट्रक में ख़ौफ़नाक टक्कर 7 ॼणा फोत 7 ॼणा ज़ख़्मी। तफ़सील मूजिब चिलिया टोल प्लाज़ा वटि ठटो हैदराबाद रोड ते सुजुकी ऐं ट्रक में ख़ौफ़नाक टक्कर थियण जे नतीजे में 5 ॼणा मक़बूल वल्द अनवर मला, अलू वल्द सुमार मला, रसूली वल्द ओभायो मला, अली शेर वल्द ओभायो मला ऐं मौला बख्श वल्द इमाम बख्श मला मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 2 ॼणा मुबारक शोरो ऐं हायो बंगाली कराची अस्पताल में ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फ़ौत थी विया, जॾहिं त 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में रफ़ीक मला, ग़ुलाम हैदर मला, अब्दुल हमीद मला, पीर बख्श मला, गुलशेर मला, अब्दुल वाहिद मला ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो वियो, जितां 5 फ़ौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करण समेत कराची में फ़ौत थी वियल आहिनि। 2 ॼणनि जा लाश पिणु चलिया संदन घर ते पहुचण ते घरनि में कोहराम मची वियो। होॾां कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी हुजण जे करे खेनि वधीक इलाज लाइ कराची मोकिलियो वियो आहे, जॾहिं त हादसे में सुजुकी मुकमल तबाह थी वई, जॾहिं त ट्रक ड्राइवर ट्रक खे छॾे फ़रार थी वियो। ज़ख़्मी ऐं फ़ौती चिलिया ॻोठ लॻ रमज़ान मला जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर। सांगड़ अॼु पूरे सिंध में महांगाई जे ख़िलाफ़ हड़ताल आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, सांगड़ चैम्बर ऑफ कॉमर्स छो ख़ामोश आहे ऐं हड़ताल जो सॾु कोन ॾिनो। हिन जो मतिलबु त ही दुकानदार सामान खे स्टॉक कयूं वेठा आहिनि, हाणे डबल रेट ते विकिरो कंदा। चैम्बर ऑफ कॉमर्स मां बि सांगड़ जी अवाम का उमेद न रखे, हिते कमु घणो आहे, अधा भाऊ हड़ खाऊ वारो अफ़सोस आहे। सांगड़ जे ताजिर बिरादरी अवाम जो साथ न ॾिनो, पंहिंजो माल स्टॉक करे ॿीणे ऐं टीणनि ते खपाए रहिया आहिनि। अवाम खे बेवकूफ़ बणाए संदी मर्ज़ी मूजिबि शयुनि जा अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि, अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे रहिया आहिनि। ऑफिसर ख़ामोश तमाशाई बणियल, केर बि दुकानदारनि खे रोकण वारो न आहे। ग़रीब मिसकिन दुकानदारनि जे रवैये जे करे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ख़ुदकशी करण ते जिन केर आहे जो मिसकिननि जी दादरसी करे। खानपुर में औरत जी अगवा वाक़े बाअसरनि वॾेरनि ख़िलाफ़ एहतजाज। खानपुर में लॻ ॻोठ बडो झटियाल जे रहवासी जो 9 महीना अॻु मुबैना अगवा थियल माई फिरोज़ान जी बाज़ियाबी लाइ बाअसरनि वॾेरनि जी ज़ियादतियुनि एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठणनि ज़ुल्फ़िकार झटियाल, माई शर्मा, माई बदर ऐं पुलिस जमादार सिकंदर जी अॻवानी में बाअसरनि वॾेरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। बाअसर वॾेरनि ममताज़ झटियाल, सज्जाद गफ़ार झटियाल असांजे घरनि ते हमिलो करे छोकिरी फिरोज़ा खे अगवा करे ज़बरदस्ती ज़हूर अहमद निकाह करायो आहे। बाअसर वॾेरे बंगन कलादी ऐं ॿियनि असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि ऐं नाहक खून जी FIR में फसायो आहे। ॻोठणनि जो इल्ज़ाम, कूड़ी केस में असांजो नौजवान रेंजर्स फरज़ंद अली जेल भोॻे रहियो आहे। इल्ज़ाम, IG सेंडी, IG सखर, SSP घोटकी इंसाफ़ करे बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं छोकिरीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॻोठणनि जो मुतालबो। फुल रिपोर्ट फेस सुमरो। सिंधी अदबी संगठन ठुल शाख जे दस्तूरी गॾजाणी कटोहर हाउस ठुल ते शाइर नफ़ीस सुमरो जी सदारत हेठि थी गुज़री। गॾजाणी में हाकिम कटोहर, शही शेख गुलज़ार गुल दायो ऐं ॿियनि नई निकोड़ तख़लीक़ शाइरी ऐं नज़म पेश कया, जंहिं ते तनक़ीद ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ राय ॾींदे चयो त शाइरी नमन लाड़नि पेचरनि घाड़े तन खे सम्झणु घुरिजे। शाइरनि हमेशह वतन जी वारसी लाइ कलम खे खणणु ज़रूरी थो सम्झे, उन करे शाइरनि खे पंहिंजे वतन ऐं वतन जे माण्हुनि जो भरजलो थियणु घुरिजे। आख़िर में हिननि जे इजलास में फ़ैसिलो कयो त 10 सेप्टेम्बर आचार ॾिहाड़े ते सुबुह जो ठुल प्रेस क्लब हाल में सिंध जे क़ौम परस्त अॻवान तोड़े फाटक जे असीर मरहूम कामरेड अख़्तर हुसैन दायो जे हवाले सां ताज़ियती रिफरेंस जो प्रोग्राम रिथियो वियो आहे, जंहिं ते मक़ाला पेश कया वेंदा। तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जा अॻवान मेहर दौरे ते पहुता, जिन में सूबाई बलोचिस्तान जे सदर जमाल ख़ान बलोच, मेहरबान शाह अब्दुल शकूर, ख़ालिद हुसैन ऐं ॿिया मेहर जे ख़ुसूसी दौरे ते पहुता। मेहर बाईपास पहुचण ते तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान मरकज़ी अॻवान रेस मुमताज़ चांडियो, जनरल सेक्रेटरी ज़िला दादू शाहिद हुसैन शाह, तालका मेहर जे सदर इलाही बख्श चांडियो, एडवोकेट अत्ताउल्ला शाह, पीरल शाह ऐं ॿियनि मेहर पहुचण ते अॻवाननि जो शानदार इस्तक़बाल करे गुल निछावर करे गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते सूबा बलोचिस्तान जे सदर जमाल ख़ान बलोच हक़ TV5 जे ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी सां ॻाल्हाईंदे चयो त असां चेयरमैन अकबर ख़ान राऊ जे हुकुम ते असां तंज़ीम साज़ी खे मुकमल करण लाइ दौरे ते निकिता आहियूं। हिन चयो मोहसिन पाकिस्तान ऐं तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जो बानी डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान पाकिस्तान खे एटम बम ॾेई हिकु मज़बूत मुल्क बणायो, पर पोइ बि डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान खे मुख़्तलिफ़ कूड़ा केस दाख़िल करे नज़रबंद कयो वियो हुयो। हिननि खे घुरिजे त डॉक्टर साहब खे मुल्क जो सदर मुक़ररु करे वॾो एज़ाज़ ॾियनि हा। हिननि चयो असांखे अॻूणो हुकूमतनि समेत निगरान हुकूमत खे बि लिखत में चयो आहे त पहिरें दर्जे खां वठी किताबनि में डॉक्टर साहब बाबति निसाब शामिल कयो वञे। हिन चयो त डॉक्टर पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु कयो ख़ान अस्पताल ऐं यूनिवर्सिटी क़ाइमु कई, जंहिंमां मिसकिन माण्हुनि अॼु बि फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। हिन चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे।
हिन महांगाई जो ज़िम्मेवार PDM हुकूमती इतिहादी आहे, जिन में PP नवाज़ लीग जमीयतुल उलमा इस्लाम ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन चयो त असां तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान में मुल्क जे नौजवाननि खे दावत ॾियूं था त अचो ऐं डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जी छॾियल मिशन खे खणी पाकिस्तान खे हिकु ख़ुशहाल ऐं पुरअमन मुल्क बणायो। उन मौक़े ते सैयद सद्दाम हुसैन शाह, सैयद बच्चल शाह, अब्दुल ख़ालिक सूमरो, मंठार पंवर, अब्दुल गफ़ूर खोसो, अब्बास चांडियो, आसिफ अली इनकलाब, मोहम्मद इब्राहिम चांडियो, अली रज़ा जामरी ऐं ॿिया गॾु हुआ। संझोरो तालका रिपोर्टर हैदराबाद चंग। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं वाधू बिलनि ख़िलाफ़ संझोरो शहर में बि मुकमल शटर बंद, हड़ताल ऐं एहतजाजी रैली कढी वई। पूरे मुल्क जीअं अमीर जमात इस्लामी सिराजुल हक़ जे सॾ ते अमीर जमात इस्लामी तालका संझोरो सुहेल अहमद हंजरा जी अॻुवाणी में हड़ताल ऐं एहतजाजी रैली कढी वई, जेका पूरे शहर खां थींदी तालका प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। तफ़सील मुताबिक़ संझोरो शहर में जमात इस्लामी जे तरफ़ां बिजलीअ जे बिलनि में वाधि ऐं महांगाई, हर रोज़ वधंदड़ बिजलीअ जे बिलनि ऐं पेट्रोल में वाधि ख़िलाफ़ हड़ताल कई वई। मुस्लिम लीग फंक्शनल जे तरफ़ां ऐं सियासी समाजी अॻुवाणनि समेत शहरनि वासी एहतजाजी रैली में शिरकत कई। अॻुवाणनि जंहिंमें तालका संझोरो जमात इस्लामी जे अमीर सुहेल हंजरा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में महांगाई गाटे टोड़ थी वई आहे ऐं ग़रीब तबिको तमामु परेशान थी रहियो आहे। अॼोकी हड़ताल जो मक़सदु ग़रीब खे रिलीफ ॾिनो वञे ऐं बिलनि में वाधि वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर। शहदादपुर टंडो आदम खिपरो संझोरो शाहपुर चाकर सरहाड़े ऐं वापारी सियासी शहरी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अपील ते सॼे मुल्क वांगुरु शहदादपुर में बि महांगाई ऐं बिजलीअ जे इज़ाफ़े टैक्सिस जे ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई। उन सिलसिले में शाही बाज़ार, स्टेशन रोड, सिवाई रोड, जानीपुर, मदरसा रोड, हालात चौक, कोट रोड, अली चौक, सैयद पाड़े समेत सॼे शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंद रहिया। उन मौक़े ते स्टेशन चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी शहर जे सियासी, समाजी, मज़हबी शहरनि, वापारियुनि, वकीलनि ऐं साफ़ी शख़्सियतनि कई। एहतजाजी रैली स्टेशन चौक खां शुरू थी प्रेस क्लब पहुती। रैली में शिरकत कंदड़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते महांगाई ऐं बिजलीअ जे इज़ाफ़ी बिलनि टैक्सनि ख़िलाफ़ नारा लिखियल हुआ। रैली में शिरकत कंदड़नि महांगाई ऐं बिजलीअ जे बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। रैली में शहदादपुर सिटीज़न अलाउंस जे एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा सूमरो, एडवोकेट राना अब्दुल सत्तार, दी मुग़ल सिंध जो चेयरमैन ख़ालिद ज़हूर बेग, अल्लामा मारूफ क़ादरी, बैरिस्टर ख़याम निज़ामानी, प्रेस क्लब शहदादपुर जो सरपरस्त जनरल इरशाद ज़फ़र बुखारी, JUI जो आसिफ महमूद कुरैशी, MQM पाकिस्तान ज़िले जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद आरिफ शेख, मुस्लिम लीग फंक्शनल जे मोहसिन वसाण, जमात अहले सुन्नत जे हाफ़िज़ काशिफ अहमद रज़ा, अल्लामा अब्दुल सत्तार चंदरीगर, PTI जे मनोज गुजर, मरकज़ी मुस्लिम लीग जे ख़ालिद हमीद, अंजुमन तहफ़्फ़ुज़ ताजरान जो सदर अलहाज गुलाम दस्तगीर कुरैशी, तहसीन नरबान। उन मौक़े ते शहदादपुर ताजिर इतिहाद जो अमान नागरा वासूमल, GSN जे हसीब महमूद, मनहाज अल कुरान इंस्टीट्यूट जे मोहम्मद शाहिद कादरी, सुहेल लाखो, सैयद मीरान शुहाब रफ़ीक, जखरो ख़लीफ़ो, शाहिद हुसैन ॿियनि ख़िताब कंदे चयो त जंहिं महांगाई ऐं बिजलीअ जे इज़ाफ़े बिलनि ते बदल टैक्स अवाम जी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। हिन महांगाई जे करे माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि, पर हुकुमरान तबक़नि जी कन ते का बि जुअन नाहे।